छा थींदी आहे मूं महिल? भाई दिमाग़ मां वही वही दिमाग़ मां मूं महिल अॼु ख़तम वही बस वही वही बस अॼु कहाणी कॾहिं बि ज़िंदगी में वरी मूं महिल नहीं थी मुंहिंजी ज़िंदगी में कॾहिं बि बस मां कॾहिं बि मूं महिल खे यादि न मूं महिल बंद करिए बकवास। तू इंतहाई नालायक ऐं बेकार शख्स आहीं। तोखे पंहिंजी ज़ात ऐं मुमल खां सवाइ कुझु नज़र नथो अचे? अंधो थी वियो आहे? तू खुद फरेबी ऐं वहमन में वकुड़ल साइको पेशेंट आहीं। हिक छोकिरीअ जे करे पंहिंजी वसन जहिड़ी ज़ाल खे छॾी भेण जी नसीहत ते पल लाइ अमल करे वरी तो रांभाट करी। पाण खे बदकिस्मत लाचार ऐं बेकार बणाइण में तुंहिंजो पंहिंजो अमल आहे। तोखे रिश्तनि जे तक़दुस जो को ख़्याल कोन्हे। तू हिन घर ते हिन शहर ते ऐं हिन धरतीअ ते बार आहीं। तुंहिंजी का बि ज़रूरत कोन्हे। मर उन जे मूमल जी मोहबत में त छुटे तुंहिंजी जान। न रहे तुंहिंजो नाव न निशान। हुअं बि निशान उन्हनि जा रहंदा आहिनि जेके पाक मोहबत कंदा आहिनि। तू पंहिंजे नफ़्स जो ग़ुलाम आहीं। मूमल जी सूंह हुन जे चेहरे हुन जे जिस्म जी कशिश तोखे दीवानो कयो आहे। तो त हुन जे रूह सां मोहबत कई न आहे। रूह सां मोहबत करण वारा राहत में हूंदा आहिनि। तो वांगुरु नफ़्सियाती मरीज़ न आहिनि थींदा। ना मां नफ़्सियाती मरीज़ आहियां। न मां नफ़्सियाती मरीज़ मां केॾो से मां नफ़्सियाती मरीज़ आहियां। मां डिसेंट आहियां छो न मां नफ़्सियाती मरीज़। पर मां पंहिंजो पाण सां मुसलसल पंहिंजो पाण सां ॻाल्हाईंदो तो रहां त ज़ाहिर आहे मां नफ़्सियाती मरीज़ आहियां न। हिन बंदि कमरे में वेही सिर्फ़ पंहिंजी ज़ात सां थो ॻाल्हायां तो दुनिया वारा मूंखे नफ़्सियाती मरीज़ ही चवंदा न। मूंखे आख़िरी चांस ॾे बस। मूंखे आख़िरी चांस ॾे प्लीज़ प्लीज़ मूंखे आख़िरी चांस ॾे। मां तोखे हाणे मां तोखे विसारे थो ॾेखारियां मूं लॻे। प्लीज़ मूंखे आख़िरी चांस ॾे। मां साइको पेशेंट न आहियां। मां नॉर्मल आहियां। मां नॉर्मल आहियां। मूंखे हिकिड़ो दफ़ो चांस ॾे प्लीज़ फॉर गॉड सेक। हिकिड़ो दफ़ो मूंखे चांस ॾे। मां तोखे हिते मूं लॻे विसारे थो ॾेखारियां। मां विसारे थो ॾेखारियां मूं लॻे। न मां हुनजो नालो खयों न हुन सां घारियल वक़्तु यादि कयो न हुनजे यादि में ॻोढ़ा ॻारिया। ख़तम। गिव एंड टेक जो जहान आहे। जेकॾहिं हू यादि नथी करे मां बि हुनखे यादि न कंदुसि। अॼु मां मूमल खे यादि न कयो। हे ॾिस केतिरो टाइम घड़ी न आहे पर मूंखे यकीन आहे 24 कलाक पूरा थिया आहिनि। इन 24 कलाकनि में मां हिकिड़े लम्हे लाइ बि मूमल खे यादि न कयो। छो यादि कयांसि? जॾहिं पाण यादि नथी करे मां छो यादि कयां? अहिड़ो थोरी आहे जो हुनखे यादि कंदुसि। मां हिनखे यादि करे 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 सॼी पंहिंजी ज़िंदगी ख़राब करे छॾी आहे। मां न मूमल जे वारनि जे खुलण जो ज़िक्र कयो न हुनजे चपनि जे चुरण जो ज़िक्र कयो न हुनजे हलण जो न घुमण जो न फिरण जो। मां हुनखे यादि ई न कयो। न मां हुनजे उथण वेहण खे यादि कयो न मां हुनजे ढेर जहिड़ी चाल खे यादि कयो न मां हुनजे सुहिणनि लफ़्ज़नि खे यादि कयो न मां हुनजी कचहरी खे यादि कयो न मां हुनजी सीरत खे यादि कयो न मां हुनजी सूरत खे यादि कयो न मां हुनजे न ई मां हुनजे प्यार खे यादि कयो न मां हुनजी मोहबत खे यादि कयो। मां हुनखे यादि न कंदुसि कॾहिं बि। मां तकलीफ़ आहियां यादि करे करे। मां छो यादि कयांसि? हर दफ़े मां यादि कयांसि। बस ख़तम त ख़तम। मूमल अॼु 24 कलाक मुकमल थी विया मां तोखे यादि न कयो। अॼु जेकॾहिं 24 कलाक मुकमल थिया त 48 कलाक बि थींदा। 48 कलाक थींदा त वरी
जॾहिं पूरो महीनो मां तोखे यादि कयो उन ॾींहुं मां सम्झो त मां कामयाब थींदो थो वञा। यस मां कामयाब थींदो थो वञा। मां मूमल खे यादि न कयो, मां हुनजे कंहिं बि शइ खे यादि न कयो, न मां हुनजे किताबनि खे यादि कयो, न मां हुनजे पेन खे यादि कयो, न मां हुनजे वजूद खे यादि कयो। मूमल खे मां यादि करणु पंहिंजी ज़िंदगी सां खेॾणु आहे। चङो जो विसरी वई मूंखां, चङो जो विसरी वई, थकिजी पियो मां बि हुनखे यादि करे करे। एतिरो यादि कबो आहे छा? हिकिड़ो माण्हू कंटिन्यूअसली तव्हांखे यादि थो करे, तव्हां मुसलसल हुनखे जवाब ई नथा ॾियो। अबा कंहिंसां थो ॻाल्हाईं? अम्मा अम्मा तूं मूंखे सॾु करे वठी आ, मां अचां, तूं पाण छो आई अम्मा? मां पुछां थी कंहिंसां पियो ॻाल्हाईं? कंहिंसां बि न अम्मा, हाणे त मां मूमल खे बि विसारे छॾियो। कूड़ तो हणी, उहो बि मां सां जंहिं ॼणी तोखे ॾेही ॾेखारियो, जे लोलियूं ॾेई तोखे बातियूं ॿोलियूं सेखारियूं, जे थाॿी अचण ते तोखे खणी सीने सां लाथो, जे निंडरूं फिटाए तोखे खीर पीआरियो, उन माउ सां कूड़ थो ॻाल्हाईं? हा मां वाकई तोसां कूड़ ॻाल्हायो। अम्मा मूंखे मूमल जी यादुनि वकेड़ो छॾियो आहे, मां छा कयां? तो जड़े जाहिल पुट के जन्म ॾियण खां बहितर मां बेऔलाद हो चाहां। हिकिड़ी छोकिरीअ जे करे पाण खे बर्बाद करे छॾियो अथई। ॼण काइनात में रुगो मूमल ई हुजे। न नात्र सूंहं जो अंत न थींदो आहे। हिक खां हिक हसीन चेहरा हिन काइनात में पिया आहिनि। हिक खे हासिल करण खां पोइ ॿिए जी सूंहं तोखे मोहे विझंदी। पोइ मर्द जी दिलि दरिया वांगुर हर हसीन शइ ते पलटिजी पवंदी। छो त सूंहं जो अंत थियणो ई नाहे। हुस्न हर रोज़ सिंगार बुरंदो। तोखे इहे सभु ॻाल्हियूं विसारे पंहिंजे वजूद ते गौर करणो पवंदो। सोच, तो कॾहिं पंहिंजी तकलीफ़ ते वीचारियो आहे त तूं छा हुए? लोथड़ो, न अखियूं, न कन, न वात। नाड़े जे वसीले तोखे पेट में कंहिं पालियो? तुझी सूरत कंहिं जोड़ी? दुनिया में आणे तुझियूं अखियूं कंहिं खोलियूं? सही लिंगे तोखे कंहिं पैदा कयो? तोखे ॻाल्हाइण कंहिं सेखारियो? इंसानों तव्हां ॿई पंहिंजे रब जे कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो? जंहिं तो ते एतिरा एहसान कया उनखे विसारे पाछे पुठियां तमाशो कयो अथी अची। इहो ॼाणी दे बि त उनखे बि तन साईं पैदा कयो आहे न। भई बुर्तीअ खे विसारे। अम्मा अम्मा मां केरु आहियां? इहो ई त मां तोखे ॿुधाइण ई आहियां मुंहिंजा बच्चा, त तूं पाण सुञाण। मन अर्फ नफ्सहू फ़क़त अर्फ रब्बहू। तूं उन मुसावर जो शाहकार आहीं जेको जमील आहे ऐं जमाल खे पसंदि कंदड़।
जेकॾहिं तूं न अज़ली हुस्न जी हिकु झलक ॾिसे त होश विञाए वे। तूं न अज़ली हुस्न खे विसारे हिकु औरत जी ज़ाहिरी सूंह ते पाण खे फना तो करी। इन खां बहितर आहे त तूं न लाफ़ानीअ में फना थी वञ जेको अज़ल खां अबद ताईं रहंदो, जंहिंजी सूंह जो न को कद आ न को मद, जंहिंजी रहमत विशाल आ, जंहिंजो हुस्न कमाल आ। अम्मा पर हीअ औरत बि त बिना सबब जे माशूक न आहे न। हा तो ठीक चयो, पर इन सबक खां तोखे अॻिते ॿियो सबक पढ़णो पवंदो। सॼी उमिरि पहिरियों दर्जो पढ़ंदे, को इम्तिहान पास न कंदे, मिजाज जे मकर खे सम्झ, हक़ीक़त जे किताब खे खोल, पाण पुनू थी पए, ससीअ जा सूर विसार। पर अम्मा हे मूमल वरी मूमल जो नालो अथई। सो सब होई सिहत मचवाज़ार उनखे मकी मुसीबत कुहण करीबत जो कोठण पर पिरी कुहण करीबत अला जो कोठण पर पिरी जी जाइले जटे तोखे मुंहिंजूं ॻाल्हियूं सम्झ में नथियूं अचनि। सॼी उमिरि इन वाव रे ते पिए पढ़ंदे अलफ जे उचार खां अण वाकिफ़ छा सिट नसारी अलफ जंहिंजे अॻ में मूंखे माफ़ कर अम्मा, अम्मा मूंखे माफ़ कर। नफ्स परस्त नासती कॾहिं खुदा परस्त थींदे। मां चवां थी पंहिंजो क़िबला दुरुस्त कर। हाँ मैं तुझे चाहते माँ का तो तुझे चाहते वो कर तू गाना ना लती वापस तू गाना ना लती तुझे चाहते माँ का तो तू जो काबू की बुला तू डरा देती है माँ मैं तुझे चाहते माँ का तो हाँ हाँ तुझे चाहते माँ का तो तू डरा देती अंदर वारे सां ॻाल्हाए उनजी मोहबत में फना थींदी त मूंखे ख़ुशी थींदी। चयमि न पाण पुनू थी वञ बजाए हिन जे जो कंहिं औरत जे इश्क में तू पागल थी वञी। इन खां खुदा जी राह में फना थी त भलो भाईंदसि। छा तूं न ॾिठो आहे त माण्हूअ जे दिमाग़ जी थोरी रगट रेड़ी थियण सां इंसान पंहिंजूं यादूं विसारे पंहिंजे घर भातनि खां ओपरो थी वञे थो। न बचा न मां नथी चाहियां त मालिक साईं जी महर नज़र तो तां हटे ऐं तूं बि दुनिया जे पागलनि जीअं दीवानो थी वञ। न बचा जेकॾहिं तोखे फना थियणो आहे त तूं उन कुल में फना थी वञ जंहिंजो तूं जुज़ आहीं। ॻोल्हा त कर जितां तूं विछड़ियो हुई। मिलणो अथई त उन सां मिल जंहिंजे इश्क में अदम सुल्तान बादशाही छॾी, बू अली कलंदर, रूमी, जामी, सैदी ऐं इमाम गज़ालीअ दर्स छॾिया। तूं हिकु आम औरत खे नथो छॾे सघीं। विख वधाए, मां चवां थी विख वधाए। ससवी पुनुआ ख़ातिर जबल जागे सघे थी। तूं हक़ीक़ी महबूब लाइ ही दुनिया जो समुंड पार नथो करे सघी। छो बिटाईअ जो सबक विसारियो थी। ॻोल्हा त करे
हू तोखां धार नाहे, हू तो में ही मौजूद आहे, तो में ही। हाँ ही वट ॻोल्हा कर, हिन समुंड में तो ॿीहण, हिन में ॻोल्हा कर, ॻोल्हा कर। आऊं ओराही झल तूं, छॾियम पाण पचार, शिरक साण सतार, शिरक साण सतार। घणा घरम ॾींहणा, अमा मूंखे माफ़ कजाए। आऊं डोरे शाल मलहे, तन मां मिली तूं, लूं लूं मंझां मूं, लोच तुझी न लहे। आऊं डोरे शाल मलहे, साजन मञ सवाल, सिक तुंहिंजी सिपरी थिए जान ज़वाल। विहाणी विसाल उथिया आरामी करे, अमा मुझे तमाम बड़ी गलती हुई। जो जेको किताब मुझे सभी किताबन जे मथा रखण घुर्जो हुयो, वो किताब मां बिन किताबन में दफन करे छॾियो। मुर्शिद साईं, मूंखे माफ़ कजाए मुर्शिद साईं। पचार
आदर्श। मोमल तू ही तो पंहिंजी कहिड़ी हालत कई आहे? छा तूं पंहिंजे मुड़ुस मां ख़ुशि न आहीं? मुझी खुशी मुझी हालत मां बकी रही है। मां पंहिंजे मुड़ुस खे छॾे आई आहियां। न मोमल, ईअं हरगिज़ न कजांइ। जेको आदर्श तुंहिंजी चमड़ीअ ते आशिक़ हुयो, जंहिं आशिक़ खे तुंहिंजे जिस्म जी हवस हुई, उहो आदर्श मरी वियो। मां पंहिंजो पाण खे सुञातो आहे। हाणे मां कॾहिं बि कंहिं काक जी मोमल सां नींव न लाहींदुसि। दुनिया जी ज़ाहिरी शयुनि सां मोहबत करणु मुंहिंजी ग़लती हुई। आदर्श, तूं मूंखे मुटाए रहियो आहीं? पंहिंजी मोमल खे मुटाए रहियो आहीं? मुंहिंजे हिस्से जी मोमल त मूंखे मुंहिंजे ज़ाल जे रूप में मिली हुई, जंहिंखे मां नूरीअ जे रूप में पसंदि न कयो। हुनजी सादगीअ में मूं हुनजी निठाई न परखी, जेका मुंहिंजी तमामु वॾी ग़लती हुई। मां हुनखे परचाए वठी आयो आहियां। आदर्श, मां वापस न वेंदसि। तोखे वापसि वञिणो पवंदो, छो त शयूं जितां जूं हूंदियूं आहिनि उहे ओॾां ई वापसि वरंदियूं आहिनि। तूं पंहिंजे मुड़ुस ॾांहुं वञ। असांखे शरीयत जी पासदारी बि करणी आहे त अज़ली हुस्न में फना बि रहणो आहे। तूं पंहिंजे मुड़ुस ॾे हली वञ ऐं मूंखे पंहिंजी रूहानी खुराक ते कायम रहण जी दुआ कजांइ। रूहानी खुराक? हाँ मोमल, इंसान जी असली रूहानी खुराक खुदा जो नूर आहे। जेको अज़ल खां अबद ताईं कायम रहंदो। बाक़ी त ही सभु शयूं फानी आहिनि। तूं पंहिंजे मुड़ुस सां वञी घार ऐं मुंहिंजी ज़रे जी बि परवाह न कर। न मूंखे यादि कर मोमल, छो त मूंखे पंहिंजे दिलि अंदरां हिकु अहिड़ो त दग लधो आहे जंहिंजी लज़त कोई बि बयान नथो करे सघे। मुंहिंजे मुर्शिद मुंहिंजी अमड़ जे रूप में अची मूंखे ॻोल्हियां मल्हा जो अहिड़ो त सबक़ ॾिनो आहे जंहिंजी लज़त मिलण खां 1000 भेरा उत्तम आहे। ॻोल्हियां मल्हा शाल मां मिला होत, मन अंदर जालो मिलण सां माठी थिए।
मुझ में